नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी तो मांखे हम ख़बर का आगाह कंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी लाड़काणे जा तमामु सीनियर अॻुवान आहिनि। अली मुराद ख़ान अबड़ो कन्नड़ जी जेका त सिंध मुजियमा न्यूज़ टीवी में ॻाल्हि ॿोल आहे। नाज़रीन ॾिसो पिया त लाड़काणे सिटी जे अंदरि हिन वक़्तु जेका त रौनकूं बहाल थी वियूं आहिनि ऐं 80% जेका त पाणी जेको आहे सो कढियो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका कम्यूनिकेशन आहे, जेका बिजली आहे, जेका गैस आहे, उहा बिल्कुलु जेका त इलाइक़े जे अंदरि मुहैया कई वई आहे। ऐं लाड़काणो हिन वक़्तु जेका त बिल्कुलु जेका त ॾिसो पिया जेको लाड़काणे जो मंज़रु आहे उहो अलहमदिल्ला तमामु बहितरीनु आहे। हर तरफ़ रौनकूं आहिनि। हिन वक़्तु असां सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि अली मुराद ख़ान कमारियो अबड़ो साहिबु कमरे हाउस ते उन सां असांजी ॻाल्हि ॿोल आहे। उहा ॻाल्हि ॿोल असां अवां जा ज़रूरु शेयर कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। अल्लाह जे एहसान दुआऊं सर तव्हांजूं सर तव्हांखे सिंध मुजियमा न्यूज़ टीवी चैनल में मां क्लिक कयां महिरबानी। कमु सुठो कमु आहे, भलाई कंदी आहे। मुंहिंजा ॾुख सूर हाणे जा वक़्तु जेके अहिवान नथा पुॼी सघनि तव्हां हिन ज़रिए पुॼाईंदव। ख़िदमत बि आहे ऐं मथां इन खां वधीक ॿी ख़िदमत आहे ई जेका तव्हां कयो। अलाह तव्हांखे इन जी ॾींदो सवाबु ॾींदो इन तव्हांखे। अलमा साहब अवां जे हिन इलाइक़े में जेके नुक़सान थिया आहिनि उहे असां सां ज़रूरु वाज़े ॾिसो न, हीअ बरसाति असां पंहिंजी ज़िंदगीअ में थी लेठी आहे। जेका असांजी 48 साल उमिरि आहे, 5-6 साल छॾियो बाक़ी अहिड़ी बरसाति जंहिं नमूने सां हीअ पई आहे, 1.5 महीने खां वठी 2 महीने खां पई हली आहे। उनमें हाणे कुदरती हिकिड़ी आफ़त आहे, कुदरती हिकिड़ो सिस्टम आहे, उहो 1.5 महीने खां हलियो आहे। उन में सॼी लाड़काणो छा पूरी सिंध मुंहिंजी लपेट में आई आहे। न सिर्फ़ु लाड़काणो डिवीज़न, सखर डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, पूरी 32-35 ज़िला जेके बि आहिनि सॼी हिन जे लपेट में आहिनि। कचो पको जिते जिते ई बरसाति थिए और सॼो अश करे छॾियो अथई। ॿाहिरि तव्हां ॾिसंदव त रुॻो ई पाणी पाणी आहे, को बि घर सिधो कोन्हे। ऐं हिन में अलाह जो रंग आहे। हुनखे असां पीपल्स पार्टी पंहिंजे वसहार जेको आहे उहो करे थी पई। चेयरमैन साहिबु जेको आहे अकाउंट जनरल सेक्रेटरी वठी आयो हिते। मां असांजी उमिरि में पहिरियों दफ़ो एॾी वॾी शख़्सियत हिते आई हुई। असांजा ॾुख सूर ॾिसणु त पाकिस्तान में अहिड़ी तबाही आई आहे, ॾिसूं त उन कीअं उनजो हल कढिजे। अली मुराद साहिबु ॾिसो पिया त हिन वक़्तु जेका लाड़काणे सिटी जे अंदरि मां सम्झां थो त 80% जेका त रौनकूं ऐं बहाल थी वियूं आहिनि। ऐं अवां जे इलाइक़े जी छा पोज़ीशन आहे? पोज़ीशन असां वटि त कमु बहितरु आहे, छो जो सिटी जे हवाले सां जमील अहमद सूमरो साहिबु आहे, उन जी टीम जेका आहे उन पंहिंजो कमु कयो आहे। ऐं बाक़ी असांजे PS में रहूं था, उन में सोहेल अहमद साहिबु साहिबु आहे ऐं तारिक खान साहिबु साहिबु आहे। पर उहे बि मां ॾिसंदो आहियां राति जो 4 बजे 5 बजे सुबुह जा 6 बि थी वेंदा आहिनि। अंडा ऐं पराठा जेके आहिनि उहे उते पचाए माण्हुनि खे खाराईंदा आहिनि। माण्हुनि जी ख़िदमत में जेको सियाल साहिबनि जो किरदारु आहे लाड़काणे जी पंहिंजी PS में, मां सम्झां उहो कंहिंजो शायदि सही सिंध में किथे कई हुजे। सियाल साहिब एतिरी महिनत कनि था पार्टी जे करे, पार्टी जो हुकुम आहे, चेयरमैन साहिब जो हुकुम आहे, उनखे उहो ॾिसंदे सॼो ॾींहुं सॼी राति में ख़िदमत कंदा आहिनि। उनजो ई छिलो आहे जमील साहिब ऐं सियाल साहिब जी ॿिन्ही कोशिशि में काम थींदा। लाड़काणे में साफ़ु सुथिरो 80% जेको तव्हां चओ था, हाणे 100% कुझु न हूंदो, कोई बि न हूंदो आहे, पर 80% तक़रीबन शहर सफ़ाई सुथराई आहे, लाइट बि आहे, गैस बि आहे, रोड रस्ता बि हिन वक़्तु साफ़ु आहिनि। ऐं मां सम्झा अलाह जी या महिरबानी आहे, सभु अहिड़ा लोकल अॻुवान असांखे मिलिया। नाज़रीन सिंध मुजियमा न्यूज़ टीवी में जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि अली मुराद ख़ान कमारियो अबड़ो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हिन वक़्तु कमारे हाउस ते जेको आहे त असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उन में मैसेज में हिन डिलीवर कयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जी पार्टी आहे। ऐं जेकॾहिं हिन वक़्तु को बि अमल कयो आहे सिटी जे अंदरि उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जा पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं जमील अहमद सूमरो साहिबु ऐं ख़ासि करे जेको आहे त सोहेल अनवर साहिबु, तारिक अनवर साहिब जी तमामु हिकु बहितरीनु सुठी कोशिशि रही आहे। उन्हनि ॾींहुं राति महिनत करे जेको आहे त हिन सिटी जे अंदरि जेको हिन वक़्तु जेका रौनकूं ऐं जेके बहाल थी वियूं आहिनि उनजो तमामु सुठो किरदारु रहियो आहे। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन मुश्ताक मुगीर सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, पाकिस्तान ज़िंदाबाद।